खबर शामिल कंदासीं। ॾैरकी मां अली रज़ा सूमरे जे रिपोर्ट मुताबिक़ 7 वरनि जी सोफिया गिरगिट जेका ओबाड़ो भरिसां ॻोठ शम्स छपरी जी रवासिण आहे, जंहिंखे बासरनि जरगो करे ज़बरदस्ती परिणाइण जी फरमान जारी कयो वियो। मासूम निगरी पंहिंजे माउ सां गॾु ॾैरकी प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो त बासरनि मां ज़िंदगी जो ख़तरो आहे, तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मासूम निगरी सोफिया जे वालिदा नजमा सां दाईंदे चयो त बासरनि जरगो करे असांखे सोफिया निकाह करे परिणाइण जी घुर कई आहे। इनकार करण ते बासरनि मुंहिंजे मुड़ुस रफ़ीक गिरगिट मथां केस दाख़िल करे उनखे रूपोश बणाए छॾियो आहे। मुंहिंजो मुड़ुस पुलिस जे ख़ौफ़ दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। मासूम निगरी 7 साल जी सोफिया निकाह वारी फरमान बाद रोई रोई बेहाल बणियल आहे। निगरी जी वालिदा प्रेस क्लब ॾैरकी पहुची वधीक दाईंदे चयो त ॻोठ जे बासर सोनो ख़ान गिरगिट, सिकी लधो ऐं अज़ीज़ुल्लाह जरगो करे असां मथां निगरी सोफिया जो संग चटी मड़ियो आहे। उहा निकाह कराए ॾियण जी घुर कनि था। मासूम 7 सालनि जी सोफिया गिरगिट जो चवणु आहे त आउं शादी नथी करणु चाहियां, मुंहिंजी हयाती बचाई वञे।